नाज़रीन प्रोग्राम हैदराबाद टाइम्स सां गॾु आहियां जो मेज़बान ज़फ़र अकरो। अॼु असीं हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में हैदराबाद रीजन जा हाल अहवाल कंदासीं। हैदराबाद रीजन में बरसातुनि जे ऐं पाणीअ जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वक़्तु त सॼी सिंध में तमामु ख़तरनाक सूरत हाल पैदा थी वई आहे ऐं अञा बि बरसातूं जेके अचनि पियूं मौसमियात खाते अॻकथी कई आहे त अञा बि बरसातूं पवंदियूं ऐं वधीक नुक़सानु थी सघे थो। बहरहाल हिन वक़्त ताईं जेका सूरत हाल आहे उन ई तमामु घणी तबाही मचाए छॾी आहे। हैदराबाद हुजे या हैदराबाद जा जेके ॿिया ज़िला आहिनि बदीन, टंडो मोहम्मद खान, टंडो अलायार, ठटे ताईं हीउ जेको साहिली पट्टी आहे इन साहिली पट्टी जे हवाले सां बि इंतिहाई जेको आहे सो उतां जी सूरत हाल ख़राबु आहे ऐं अञा बि बरसाति जो इम्कानु ॾेखारियो वियो आहे। जेकॾहिं अञा वधीक पई त उनजो बचाव कीअं करे सघिजे थो, उन्हनि जे लाइ जेके माण्हू मुतासिर थिया आहिनि माण्हुनि खे केतिरो रिलीफ ॾेई सघिजे थो, उन हवाले सां अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे कमिश्नर हैदराबाद नदीम रहमान मेमण साहिबु। साईं तव्हांखे भलीकार चऊं था स्टूडियो में अचण ते। नदीम रहमान साहिब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं हैदराबाद रीजन जी ऐं गुज़िरियल ॾींहं में जेको आहे सो कमिश्नर साहिबु सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां गॾिजी दौरा कया ऐं तक़रीबन सॼी सूरत हाल ॾिसी आया आहिनि, जाइज़ो वठी आया आहिनि त हैदराबाद जी छा सूरत हाल आहे उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं मेमण साहिबु हिन वक़्तु मजमूई तौर ते सॼी सिंध मुतासिर आहे, सखर हुजे, लाड़काणो हुजे या कंदकोट कश्मीर हुजे, पर हैदराबाद जेको सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे उन में बि तमामु घणी बरसाति पई आहे। मजमूई तौर ते हैदराबाद रीजन जी बरसाति जे हवाले सां तव्हां वटि छा ॼाण आहे त केतिरी पई आहे ऐं केतिरो नुक़सानु थियो आहे? महिरबानी तव्हां जी जो तव्हां मूंखे स्टूडियो में मदू कयो ऐं आउं चाहींदुमि त सिंध गवर्नमेंट जो जेको वर्जन आहे या सिंध गवर्नमेंट जेका कोशिशि करे पई डी वाटरिंग जे लाइ हेतिरे वॾे डिज़ास्टर खे त उनखे कीअं मुंहुं ॾेई सघिजे थो अॻियां जे लाइ ऐं अॻियां जी जेका पेशगोई आहे तव्हां चयो था त 23-24 तारीख़ ते वरी एक्सपेक्टेड रेन्स आहिनि। सो हेसि ताईं जेका बारिश पई आहे हैदराबाद डिवीज़न जे अंदरि त उहा तक़रीबन अराउंड कोई 500 मिलीमीटर जे क़रीब बारिश पइजी चुकी आहे जुलाई खां वठी पंहिंजो हींअर 21-22 अगस्त ताईं। ये तक़रीबन कोई 3 स्पेल बारिश जा पिया आहिनि, पर हीउ जेको 3rd स्पेल जेको हो उहो तमामु घणो डिज़ास्टरस थियो। स्पेशली तव्हां पहिरियनि 2 स्पेल्स में ॾिठो त हैदराबाद शहर में जेका आहे जेका अर्बन फ्लडिंग जेका असीं चऊं था त उनखे कहिड़े तरीक़े सां मैनेज कयो वियो पहिरियनि 2 फेज़नि में। ऐं 4 फेज़ थोरो ॾुखियो इन सेंस में हो त उन में थोरी महिनत तमामु घणी करणी पइजी वई। हिते जे डिप्टी कमिश्नर वासा जे मुलाज़िमनि या ॿी जेका बि इंतिज़ामिया आहे जेका उहो तक़रीबन हैदराबाद शहर मां अॼु जेकॾहिं तव्हां ॾिसंदो 18 तारीख़ ताईं जेका आहे उहा बरसाति चङी ख़ासी हुई। 2 ॾींहं जेके आहिनि उहे ठापर में आया आहिनि त पंहिंजो घटि में घटि बारिश रुकिजी वई आहे, पर इहो जेको 3 ॾींहंनि वारो जेको हो उहो जेको आहे क़यामत ख़ेज़ मंज़र हो। अहिड़ी बारिश 2020 में बि कोन थी। ऐं सम्झां थो त 2020 जी बारिशुनि खां ही को ॾहूं ते जेका उहा बारिश पई। 2020 जो तव्हां पस मंज़र ॾिठो त हैदराबाद शहर जेको आहे उहो सॼो ॿुॾो रहियो ऐं उनखे चङो ख़ासो अरसो लॻो हो उनखे पाणी कढण में ऐं उनमें वॾी महिनत कई वई। उनमें हैस्को उन टाइम ते जेका आहे उहा एतिरी मददगार साबित न थी हुई, पर हिन दफ़े हैस्को पंहिंजो रोल अदा कयो। डिस्ट्रिक्ट इंतिज़ामिया स्पेशली DC पंहिंजा जेके आहिनि एफर्ट सभु खणी पाण फील्ड में मौजूदु रही वासा वारनि जी मदद सां इन्हनि शयुनि खे पंहिंजो जेको आहे पार कयो ऐं अॼु हैदराबाद अल्हम्दुलिल्लाह कुझु बहितर तव्हांखे नज़र अची रहियो आहे। इन खां अलावा जेकॾहिं असीं ॿियनि ज़िलनि ते नज़र रखूं ऐं असां जेकॾहिं पुराणे पस मंज़र में वञूं त असां वटि हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे 2011 में जेके बरसातूं पयूं हुयूं फ्लैश फ्लड्स जेके आया हुआ जंहिं हिट कयो हो तक़रीबन अधु सिंध खे। उन मां मेनली जेके एलब्यूडी वारी साइड खां जेके डिस्ट्रिक्ट हुआ सांगड़, मीरपुर ख़ास, उमरकोट, इवन थरपारकर, बदीन, टंडो अलायार ऐं टंडो मोहम्मद खान उहे बैडली हिट थिया हुआ। उन टाइम ते बि ऑलमोस्ट सेप्टेंबर जूं जेके बारिशूं हुयूं 2011 जूं उहे तमामु ख़तरनाक क़िस्म जी बारिशूं हुयूं जंहिं सॼे उन रीजन खे पाणी करे छॾियो। अॼु बि सिचुएशन ऑलमोस्ट जेकॾहिं असीं ॾिसूं त सॼी सिंध जी जेका उहा सिचुएशन इहा साॻी आहे। असांजा जेके 9 ज़िला आहिनि हैदराबाद डिवीज़न जे अंदरि उते अर्बन फ्लडिंग बि थी आहे त उते रूरल में जेके एग्रीकल्चर बेल्ट आहे उन खे चङो ख़ासो नुक़सानु पहुतो आहे। अर्बन फ्लडिंग टाइम बीइंग पंहिंजो जेको आहे असांजे
लाइ ज़रूरु प्रॉब्लमेटिक हुई, छो जो घणी तनी पॉपुलेशन जेका आहे उहा शहरनि में रहे थी पई, पर अल्हम्दुलिल्लाह शहरनि खे पंहिंजो जेको आहे उन खां क्लियर कयो वियो आहे ऐं उन में सभिनी महिनत कई त पाणी डी वाटरिंग थी शहर क्लियर थी विया आहिनि। पर जेको एग्रीकल्चर बेल्ट आहे उहो तक़रीबन पंहिंजो अफेक्टेड रहियो आहे। उते जा माण्हू जेके आहिनि एग्रीकल्चर सां जेके सलाड़ियल आहिनि उहे कचनि घरनि में रहनि था, कखावनि घरनि में रहनि था, स्पेशली जेके हारी आहिनि उहे हारी तमामु घणा मुतासिर थिया आहिनि। उहे ॻोठाणा जिन खे प्रॉपर पंहिंजो ड्रेनेज जो सिस्टम मौजूदु न आहे त उन्हनि जा ॻोठ जेके आहिनि उहे पाणी जे अंदरि रहिया आहिनि। गवर्नमेंट जी कोशिशि इहा ई रही आहे। CM साहिबु हींअर पंहिंजे दौरे जे दौरान उन ई ॻाल्हि ते एम्फेसिस कयो आहे त को बि माण्हू घटि में घटि जेके मुतासिर आहिनि उन्हनि खे प्रॉपर कैंप्स में आंदो वञे, उन्हनि खे प्रॉपर टेंट्स ॾिना वञनि, उन्हनि जो कुक्ड फूड जो अरेंजमेंट कयो वञे ऐं जेकॾहिं राशन जी ज़रूरत आहे त उन्हनि खे वाफ़िर मिक़दार में एटलीस्ट 15 ॾींहंनि जो खाद खुराक मिली वञे। हींअर जेके डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी पंहिंजा राशन बैग्स तयारु करे थी पई त उहे असांजी कोशिशि इहा आहे त उन्हनि माण्हुनि ताईं पहुचनि त जीअं उहे माण्हू ग़रीब माण्हू जेको आहे इहो पंहिंजो जेको गुज़र सफ़र जेको आहे इन राशन ते करे सघे। हैदराबाद एग्रीकल्चर सां ताल्लुक़ु रखे थो। हैदराबाद जा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में एग्रीकल्चर ख़ासि तौर ते फुटियूं घणी थियनि थियूं ऐं हिन वक़्तु फ़सुलनि खे जेकॾहिं नुक़सानु रसियो आहे त कहिड़े फ़सुल खे वधीक नुक़सानु रसियो आहे ऐं हैदराबाद डिवीज़न जे कहिड़े ज़िले में सभ खां वधीक नुक़सानु पहुतो? छो जो हींअर फुटी जी मुंद आहे ऐं फुटियूं त असांजो मेन असासो आहिनि। स्पेशली जेके बि मटियारी चऊं, टंडवा लायार चऊं, हैदराबाद रूरल वारो एरिया चऊं, ठटा या बदीन वारे जेकॾहिं बेल्ट में वञूं था त उते सारियुनि खे बि नुक़सानु पहुतो आहे, फुटनि खे उते बि नुक़सानु पहुतो आहे ऐं प्लस पंहिंजो जेको आहे जामशुरो या सेवण या दादू वारो रीजन त असांजो तक़रीबन ऑलमोस्ट जेको एग्रीकल्चर बेल्ट आहे उन में फुटी, मिर्च ऐं वेजिटेबल्स जेके आहिनि जेके ग्राउंड सां लॻो हुजनि थियूं उहे ऑलमोस्ट पंहिंजो जेको आहे ख़तमु थी चुकियूं आहिनि। ऐं इन जे लाइ गवर्नमेंट जेको आहे सभिनी ज़िलनि खे 9 ज़िलनि खे पंहिंजो जेको आफ़त ज़िदा करार ॾिनो वियो आहे। उनजो नोटिफिकेशन कल्ह जारी थी चुको आहे। हाणे इन सां फ़ाइदो इहो थींदो त एटलीस्ट माण्हुनि खे हिकिड़ो त ढलूं माफ़ थी वेंदियूं। इन खां अलावा फीडरल गवर्नमेंट जी इंटरवेंशन थींदी। फीडरल गवर्नमेंट उन में इहा करे सघे थी त बैंकुनि खे इहा हिदायत जारी थींदी त उन्हनि जे लोनिंग जेका आहे उहा रीशेड्यूलिंग थी वञे, जिन सां हींअर रिकवरीज थियणी हुयूं उहे एटलीस्ट 1 या 2 सालनि ताईं मुअमिल रहंदा। उन खां पोइ उनजो रिकवरी नवां इंसेंटिव्स ऐं नयूं शयूं पंहिंजो जेको आहे ॿिज भाण जे लाइ गवर्नमेंट नवां लोन्स जेके आहिनि उहे मुतारिफ़ कंदी। इन खां अलावा बिस्प जे थ्रू या ॿिए के पॉलिसी जे थ्रू उहे माण्हू जेके मुतासिरीन आहिनि या ग़रीब आहिनि उन्हनि खे एटलीस्ट इहो फ़ाइदो थींदो त हिकिड़ो पैकेज ठही करे पंहिंजो बिस्प कार्ड जे थ्रू उहो पैसा मिली वेंदा। हींअर जेको काथो लॻायो वियो आहे त आउं सम्झां थो त उहो 25,000 पर फैमिली जेका आहे उहो उन्हनि खे मिलणा आहिनि। जेकॾहिं असां कैलकुलेशन कंदासीं त आउं सम्झां थो त हर डिस्ट्रिक्ट जे अंदरि 1 लख खां मथे जेके आहिनि उहे माण्हू मुतासिर थींदा जिन खे इहे 25,000 जो पैकेज मिलंदो। उहो त पॉपुलेशन ते डिपेंड थो करे त केतिरो यानी पॉपुलेशन आहे। जेकॾहिं हैदराबाद जी पॉपुलेशन ॾिठी वञे त 22 लख आहे त उते घणा तणा माण्हू जेके आहिनि उहे रूरल बेल्ट सां तालुक़ु था कनि, उहे एग्रीकल्चर सां रिलेटेड आहिनि। गुरबत जो काथो पाण लॻायूं त ॿिया ज़िला जेके आहिनि उहे सभु तक़रीबन जिन जो को ओईवाई न आहे, जेके गवर्नमेंट सां रिलेटेड न आहिनि, जिन खे को पघार वग़ैरह न आहे या जिन जो अहिड़ो किथां को सोर्स न आहे त उन्हनि जी पंहिंजो जेको असेसमेंट जेका आहे नादरा जे थ्रू उहा थींदी। उहा लिस्ट जारी थींदी, नादरा लिस्ट जारी कंदी त ही माण्हू आहिनि जेके बिलो पॉवर्टी पंहिंजो जेको उहो रहनि था त गवर्नमेंट उन्हनि जी वायर कंदी। ऐं सम्झां थो जेकॾहिं 9 ज़िलनि में जेकॾहिं थिया त कोई तक़रीबन 12-15 लख माण्हू जेके आहिनि उहे एकोमोडेट थींदा उन 25,000 में। इन खां अलावा 80,000 जे क़रीब टेंट्स जेका हेसि ताईं गवर्नमेंट जेका उहो ॾेई चुकी आहे। 2 लख जो जेको आहे CM साहिबु हींअर ऐलान कयो आहे त 2 लख सां टेंट्स ॿियो जेको अरेंजमेंट कयूं था त जीअं माण्हू टेंटेज उन्हनि खे मिली वञे प्रॉपर। ऐं जेकॾहिं जेके मथे हुन में रहनि था त उहो पंहिंजा घर घाट जिन छॾे चुका आहिनि त उन्हनि खे एटलीस्ट टेंटनि ताईं असां आणे छॾियूं ऐं उन्हनि खे उते राशन जेको आहे उहो प्रोवाइड कयूं। हैदराबाद में केतिरा
पंहिंजे रीजन में केतिरा माण्हू हिन वक़्तु घरनि खां ॿाहिरि अची चुका आहिनि, केतिरा घर अंदाज़ो आहे कुझु त जेके रोडनि ते अची विया आहिनि उन्हनि जो कीअं बंदोबस्तु कयो आहे पंहिंजे ज़िले इंतिज़ामिया या उतां जे लोकल इंतिज़ामिया या असांजा चूंडियल नुमाइंदा बि फील्ड में आहिनि, MP MNA उतां जा लोकल जेके सियासी समाजी तंज़ीमूं आहिनि उहे बि उनजी मदद कनि था, पर मजबूरी तौर ते हिन वक़्तु केतिरा माण्हू जेके पंहिंजा घर छॾे रोडनि ते अची विया आहिनि। ऐं सम्झां थो त तक़रीबन जेके मुतासिरीन हूंदा, जेके डिस्प्लेस्ड असीं चऊं, कोई 4 खां 5 लख माण्हू हूंदा जेके डिस्प्लेस्ड हूंदा, उन्हनि खे माना पंहिंजे घरनि खां निकिरी करे हुननि ॿाहिरि अची करे पंहिंजो जेको आहे उहो कयो हूंदो। छो जो जेकॾहिं असां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वञूं था त माण्हुनि जा रोडनि सां लॻ पंहिंजो जेको आहे, छो जो उन्हनि जा घर उते वेझा हुजनि था त उन्हनि खे रोड आसान लॻे थो, त कोई 4 खां 5 लख जे क़रीब माण्हू जेके आहिनि उहे ज़रूरु अहिड़ा आहिनि जेके पंहिंजे घरनि खां, ॿिया अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके मुतासिर ज़रूरु आहिनि, उन्हनि आस पास में पंहिंजो जेको पाणी त बीठो आहे पर उन्हनि जे घरनि वारे एरिया में पाणी न आहे, उहे इन करे महसूस आहिनि। असां उन्हनि ताईं ईअं करे सघूं था जो उन्हनि खे राशन वग़ैरह उते पहुचाए छॾियूं, ऐं जेके ॿाहिरि अची जेके आबाद थिया आहिनि उन्हनि खे कुक फूड जी जेकॾहिं ज़रूरत आहे त कुक फूड ॾियूं, ऐं जेकॾहिं राशन जी ज़रूरत आहे उन्हनि खे राशन ॾियूं, जेकॾहिं टेंट्स जी ज़रूरत आहे त उन्हनि खे टेंट्स प्रोवाइड। इन खां अलावा मुखिर हज़रात सैलानी वेलफेयर वारा पंहिंजो जेको आहे कुक फूड पंहिंजो सप्लाई कनि था, ॿियूं कुझु NGOs आहिनि उहे मुतहरिक थी वियूं आहिनि, कुझु NGOs अहिड़ियूं आहिनि जीअं NRSP जे थ्रू फीडल गवर्नमेंट इस्लामाबाद खां उन्हनि जी सपोर्ट सां उन्हनि जे इसमें त उन्हनि खे जेके मच्छरदानियूं आहिनि मॉस्किटो नेट्स उहे प्रोवाइड कयूं वञनि पियूं। त मुख़्तलिफ़ माण्हू ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमूं ज़रूरु अॻियां आयल आहिनि, उहे पंहिंजी इंटरवेंशन कनि था पिया इन एडिशन टू गवर्नमेंट सपोर्ट। महिरबानी, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं। नाज़रीन, हिकिड़ो नंढड़ो वठूं था ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ वरी अची मिलूं था, तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक। प्रोग्राम हैदराबाद टाइम्स में कमिश्नर हैदराबाद नदीम रहमान साहब असां सां मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था हैदराबाद जे सूरत हाल ते, त बरसातूं जेके पियूं केतिरो नुक़सानु थी चुको आहे। हिन वक़्तु जेका तव्हां ॻाल्हि कई त एग्रीकल्चर जे हवाले सां, त पाणीअ जी जेका सतह आहे मथां बलोचिस्तान मां बि पाणी अचे थो, ऐं अञा बि चवनि था त पाणी ईंदो वधीक, गुड्डू बैराज बि वधियो आहे, ऐं सखर में बि वधी जॾहिं हिते कोटड़ी डाउन स्ट्रीम में असां वटि छा था सम्झो त इम्कान आहे वॾी ॿोॾ जो? हींअर वारी जेका सूरत हाल आहे तक़रीबन कोई 4-4.5 लख क्यूसिक ते पाणी दरिया जे अंदरि मौजूदु आहे, जेको अॻियां पंहिंजो छोड़ कंदो। असां जेकॾहिं प्रीवियस एक्सपीरियंस जेके असांजा आहिनि उनखे मद्देनज़र रखूं त 2010 जी ॿोॾ ऐं 2015 जी ॿोॾ जेका रिवराइन पंहिंजो फ्लड्स असीं चऊं था, त तक़रीबन हेठां जेको पाणी जेको गुज़ारियो वियो आहे 12 लख खां बि मथे पाणी असां क्रॉस करायो आहे। उन में शुरू में 2010 में मामलात इलाही ख़राबु थिया हुआ, चङा ख़ासा ॻोठ ऐं शहर इवन पंहिंजो जेको आहे पाणी हेठि अची विया हुआ उन रिवराइन फ्लड्स जे नतीजे में। उहे पोइ 2010 खां पोइ उन्हनि बंदनि खे मज़बूत कयो वियो, ऐं उहे दग पंहिंजो एतिरा मज़बूत रहिया जो 2015 जी जेका ॿोॾ हुई त उही साॻियो तक़रीबन 11-12 लख जे क़रीब जेको पाणी आहे उहो ठटा रीजन मां क्रॉस करायो वियो हो, पर उन्हनि एरियाज़ खे हिट न कयो जेके मज़बूत थी चुका हुआ एटलीस्ट, पर उहे ज़रूरु एरिया थोरा उन जे ज़ेर असर आया हुआ जेके 2010 में त न ॿुधा हुआ, पर 2015 में, छो जो उन टाइम ते 2010 में उन्हनि हिट न कयो हो, पर 2015 में उन्हनि हिट ज़रूरु उन्हनि खे, जीअं कुझु खारो छाण जो एरिया हो, कुझु ठटा जो झिरकनि वारी साइड खां एरिया हो, त उते कुझु पाणी ज़रूरु आयो, पर सिजावल महफ़ूज़ रहियो, ऐं ठटा जो मेन बेल्ट ॿिया जेके एरियाज़ उहे मौजूदु रहिया हुआ। सो आउं सम्झां थो त एज सच हिन टाइम ते अहिड़ी का सिचुएशन अञा साम्हूं नज़र न पई अचे। कुझु ॾींहंनि खां पोइ अञा वधीक इन ते ॾिसबो त अहिड़े क़िस्म जी का सिचुएशन थींदी त डेफिनेटली इरीगेशन डिपार्टमेंट हिते मौजूदु आहे, ऐं उहे पंहिंजो उन में ज़रूरु पंहिंजो रोल अदा कंदा। डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन्स जिते जिते आहिनि उहे माण्हुनि जी वाहिर कंदा, ऐं जेकॾहिं एवेक्यूएशन जी ज़रूरत आहे, कचा मां जेकॾहिं माण्हुनि खे कढण जी ज़रूरत आहे त उहो असां बिल्कुलु कढंदासीं, त जीअं असां इन खां महफ़ूज़ रहूं, त जीअं माण्हू मथे अची वञनि ऐं उते न रहनि ऐं वधीक नुक़सानु न थिए। हिकिड़ो तव्हां ज़बरदस्त कमु कयो हैदराबाद में कमिश्नर जी हैसियत में, जेको फ्लड एरियाज़ में जेके
गैर कानूनी स्कीमूं हुयूं बिल्डरनि जूं उन्हनि खे तव्हां इलाही खे जेको आहे सो रिजेक्ट कयो ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई जो बि हुकुम ॾिनो हुयो। हिन वक़्तु जेके दरिया जे पेट में अहिड़े क़िस्म जूं स्कीमूं बि आहिनि ऐं गैर कानूनी तौर माण्हू हुते आबादी बि कनि था, ज़मीनूं बि वॾा वॾा घर ठाहे ॻोठ ठाहे वेठा आहिनि, उन्हनि जे लाइ छा इंतिज़ामिया कयो आहे ऐं उन जे लाइ को स्ट्रेटजी ढोरी आहे तव्हां ऑलरेडी निशानदेही कई जेके लतीफ़ाबाद वारी साइड ते कोई 7 स्कीमूं असांखे ख़बर पई त उहे दरिया सां बिल्कुलु लॻो लॻ आहिनि ऐं उहे हिट करे सघनि थियूं। जॾहिं बोर्ड वारी सूरत हाल थींदी त उहो हिकिड़ो बैरियर अची वेंदो ऐं पोइ पाणी जेको आहे डायरेक्शन पंहिंजी ॿी ते वेंदो, जंहिंजे करे उहे इलाइक़ा बोर्ड जे नज़र अची सघिया पिए। कोशिशि इहो हुई त उहे स्कीमूं रिजेक्ट कराए कंहिं तरीक़े सां उन्हनि खे इहो इन ॻाल्हि ते आमादा कजे त इहे शयूं पंहिंजो जेको जाइज़ न आहिनि, छो जो तव्हां इहो बेड आहे दरिया जो, उन दरिया जे बेड ते स्कीमूं मुनासिब न आहिनि। बेसिकली ज़मीनूं आहिनि प्राइवेट, नो डाउट इहे ज़मीनूं जेकॾहिं अलाट थींदियूं आहिनि त उहे इन पर्पज़ लाइ अलाट थींदियूं आहिनि त उते एग्रीकल्चर थिए, उन जे लाइ न थींदियूं आहिनि त उते का तइमीराती कमु थिए, उते बिल्डिंगूं हाई राइज़ बिल्डिंगूं ठहनि ऐं पोइ उहो हिकिड़ो वॾो बैरियर थी थो वञे, छो जो कचे सां हूअं बि अहिड़े क़िस्म जी जाइज़ ॻाल्हि न आहे। कचो एरिया खे कचो एरिया रहणु घुरिजे त जीअं पाणी जो जेको मेन लंघ आहे उहो उते गुज़री सघे ऐं आसानी सां पंहिंजो जेको आहे उनखे लंघाए अचे, छो जो ॿोॾियुनि जी ख़बर न पवंदी आहे। हींअर क्लाइमेट चेंज जेका आहे उहा तव्हां ॾिसो था त जेके यूरोपियन इलाइक़ा आहिनि उहे गर्मी जी ज़िद में अची विया आहिनि, उते जूं लेक्स जेके आहिनि उहे ड्राई थी विया आहिनि। असां वटि बारिशुनि जो तइदाद जेको आहे उहो वधी वियो आहे त असांखे पंहिंजी प्लैनिंग उन हिसाब सां ठाहिणी पवंदी। त हींअर जेके बि अहिड़े क़िस्म जी स्कीमूं आहिनि जेके प्योरली कचे खे हिट कंदियूं त उन जे लाइ डेफिनेटली पंहिंजो एक्शन खयो वेंदो। इरिगेशन डिपार्टमेंट खे असां इहो ई चयो आहे त टेक्निकली असांखे ज़रूरु सजेस्ट कनि ऐं ॿुधाइनि जेकॾहिं पाणी जी रुकावट किथे थिए थी ऐं उते बिल्डिंग आहिनि त उन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन थिए ऐं अहिड़े क़िस्म जूं स्कीमुनि खे अॻियां जे लाइ जेको आहे उहो मंज़ूर न कराइजनि ऐं उन्हनि खे रोकियो वञे। तव्हां सम्झो था त अहिड़े क़िस्म जी स्कीमूं जेके तव्हां मतिलबु पाण खे टेक्निकली रद्द कयो आहे त छो थियूं थियनि, कंहिंजी इहा ज़िमेवारी आहे उहो इन में उनखे परमिशन ॾियण जी, NOCs जारी थियनि थियूं ऐं हेॾा इदारा उन में बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी अचे थो, HD अचे थी, इन जी लापरवाही सम्झो था या प्राइमरीली इहा रिस्पॉन्सिबिलिटी आहे इरिगेशन डिपार्टमेंट जी। जेकॾहिं इरिगेशन डिपार्टमेंट सम्झे थो त हीअ कचे जो बेल्ट आहे ऐं इते स्कीम न ठहणु घुरिजे त उन्हनि खे NOC जेका आहे उहा जारी करणी न आहे। जेकॾहिं के NOC जारी थी वञे त पोइ बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी या ॿियूं जेके आहिनि टाउन प्लैनिंग वारा त हिकिड़ो लेआउट प्लान ॾियनि था, बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी वारा बिल्डिंग जो स्ट्रक्चर मंज़ूर कनि था त छो जो उन्हनि खे ख़बर न पइजी सघंदी त पंहिंजो जेको आहे इहो, छो जो NOC इशू करे थी इरिगेशन डिपार्टमेंट। जेकॾहिं इरिगेशन डिपार्टमेंट सुजाॻ रहंदी त इहे शयूं रुकिजी सघनि थियूं इब्तिदा में ई, पर जेकॾहिं उहो डिले कंदा त ऑटोमेटिकली एजेंसियूं त शयूं ॾिसनि थियूं रिकॉर्ड ऑफ राइट्स में जेकॾहिं कंहिं माण्हू जो नालो लिखियलु आहे त कंहिं बि तरीक़े सां पोइ उनखे रेवेन्यू अफ़सर हुजे या बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी हुजे या टाउन हाउस प्लैनिंग जो डिपार्टमेंट हुजे, उहे ऑटोमेटिकली उन ते का अहिड़ी शइ न करे सघंदा, छो जो उन्हनि खे अहिड़े क़िस्म जी टेक्निकलिटी जी ख़बर न पइजी वेंदी, उहे पंहिंजे रिकॉर्ड जे हिसाब सां हलंदा। सो इन इब्तिदाई तौर ते इरिगेशन डिपार्टमेंट खे अखियूं पटणु घुरिजनि, उन्हनि खे ॾिसणु घुरिजनि त अहिड़े क़िस्म जी स्कीमूं कंहिं सूरत में NOC न मिलणु घुरिजे, नंबर 1। नंबर 2, जेकॾहिं को विदाउट NOC जे केरु ठाहे थो पियो त पोइ इन्हनि खे पंहिंजो फौरन ई पंहिंजो तहरीक में अची वञणु घुरिजे इरिगेशन डिपार्टमेंट खे, छो जो हर शोबो पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे। डिपार्टमेंट जी मौजूदगी में जेकॾहिं इहे शयूं थियनि थियूं त उहो डिपार्टमेंट जी ज़िमेदारी आहे। महिरबानी, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। नाज़रीन, हिकिड़ी नंढड़ी वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी अचे मिलूं था, तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक। हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कयूं था। कमिश्नर हैदराबाद नदीमुर रहमान मेमन साहब असां सां मौजूदु आहिनि। साईं, हिन वक़्तु जेका बरसाति जी सूरत हाल आहे, बरसाति तव्हां तमामु सुठो ॻाल्हायो पहिरें सवाल में ई। बहरहाल हिन वक़्तु बदीन टंडो मोहम्मद ख़ान सां हमेशह जेको ज़रायत जो एग्रीकल्चर वारो पाणी आहे उन जो बि इशू रहंदो आहे। हेठाई वारा इलाइक़ा बि आहिनि
ऐं फुलेली वाह जिथां जो पाणी जो सिस्टम थिए थो उन जी छा कंडीशन आहे? ॿियो जेको RBOD सिम नालो आहे, अॻे दफ़े बि जेको गुज़िरियल बरसातूं पयूं उन में उहो फाटो हुयो, उन जी लीकेज थी, जंहिंजे करे इहे सभु मुतासिर थिया इलाइक़ा। सिम नालनि जी हिन वक़्तु छा पोज़ीशन आहे? हीअं ॾिसो, असां वटि हिकिड़ियूं त मेन ड्रेन्स हुजनि थियूं, इन खां अलावा LBOD लेफ्ट बैंक आउटफॉल ड्रेन ऐं RBOD, इहे टे ड्रेन्स आहिनि मेन ड्रेन्स खां अलावा। जेके मेन ड्रेन्स किथे जेकॾहिं ओवरफ्लो कनि थियूं पियूं त उते ड्रेनेज डिवीजन जेका आहे इमीडिएटली रश कंदी आहे ऐं उनखे पंहिंजो जेको आहे उहो संभालो ॾींदी आहे। सिजावल में असांखे 3 ॾींहं पहिरीं ख़बर पई त उते मेन ड्रेन जेका सिजावल जी आहे उहो उते पाणी ओवरफ्लो करे थो पियो, उते ड्रेनेज स्कीम वारा पाण मौजूदु अची विया उते ऐं उन्हनि उनखे पंहिंजे हुन में आणे छॾियो, बहितरी उते थी वई, त उते को प्रॉब्लम न आयो। LBOD ते हमेशह असांखे ख़दशा रहंदा आहिनि। LBOD जेका स्टार्ट थिए थी नवाब शाह खां ऐं पंहिंजो मीरपुर ख़ास रीजन क्रॉस करे, झुडो क्रॉस करे ऐं पोइ अॻियां बदीन जेको आहे उहे क्रॉस करे थी। ऐं बदीन अच्छा जेका LBOD जी जेका कैपेसिटी आहे उहा कोई 4000 जे क़रीब क्यूसिक जेका आहे उनजी कैपेसिटी आहे। जॾहिं पाणी जेकॾहिं वधीक अची थो वञे त उहो पंहिंजे हदनि खां त डेफिनेटली उहो उन शइ खे हिट कंदो, उते घारा पइजी सघनि था। 2011 में जॾहिं फ्लैश फ्लड आयो हो त LBOD चङी ख़ासी जेका उहा डैमेज रही ऐं उते चङा ख़ासा घारा आया हुआ, उनखे पुल करण में बि टाइम लॻो हो, पर चङी ख़ासी आबादी जेका आहे उनजो शिकार थी। घणो तणो जेको शिकार रहियो उन सां बदीन जेको आहे उनखे पंहिंजो अच्छा मीरपुर ख़ासि रीजन मां जेकॾहिं असीं चऊं त उन सां गॾु वरी LBOD सां गॾोगॾु पुराण जो जेको आहे उहो बि गॾोगॾु हले थी पई, त पुराण में बि पाणी ऐं LBOD में बि पाणी, उहे ॿई पाणी पाण में जेके आहिनि उहे मिली विया हुआ 2011 में, त उन्हनि चङी ख़ासी उते तबाही मचाई हुई। पोइ उन मीरपुर ख़ासि रीजन खे भेट कयो, झूॾे वारे एरिया खे भेट कयो ऐं पोइ अॻियां वञी बदीन खे चङा ख़ासा पंहिंजो जेको आहे उन नुक़सानु ॾियो। त इहो हिकिड़ी सिचुएशन आहे। हींअर जी पोज़ीशन में टंडो बागो वारी साइड खां कुझु जेका आहे उहा ज़रूरु निशानदेही हुनजी थी आहे त उते पाणी तमामु घणो आहे, उनखे कंहिं तरीक़े सां बहितर कयो वञे। असां LBOD सां रिलेटेड जेके अफ़सरान आहिनि उन्हनि खे आगाही ॾिनी आहे। इन खां अलावा जेकॾहिं ॿिया जेके आहिनि फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं रिवर जो साइड ते किथे को बंधन वग़ैरह में को इशू अचे थो या उते अहिड़े क़िस्म जी रेन घारा जेके पवनि था पिया, उते अहिड़ो को मेन घारो त न पियो आहे, पर हल्को फुल्को किथे जीअं असां पंहिंजो सेखाट वारी साइड ते हींअर रिसेंटली सेखाट बंद में कुझु शयूं थियूं, पर उहो फिलफोर उनजी प्लगिंग थी वई, उनखे बंदि कराए छॾियोसीं। भानूत बंद ते कुझु ॾींहं पहिरीं पंहिंजो इहो प्रॉब्लम थियो त उनखे बि, छो जो उते बि हिकिड़ो चङो ख़ासो नुक़सानु थियण जो ख़दशो, पर उनजी बि फिलिंग थी वई, उनखे बि टाइमली ऐं सम्झां थो त इरीगेशन जो रिस्पॉन्स हींअर फास्ट आहे, रैपिड आहे। इन सां त जॾहिं उन्हनि खे आगाही मिली थी वञे त समथिंग इज़ गोइंग टू हैपन, त एटलीस्ट उहे रिस्पॉन्सिव थियनि था ऐं फौरन ई उते पहुची वञनि था ऐं उन्हनि खे पंहिंजो जेको आहे हींअर जेको डी वाटरिंग वारो अमल बि आहे त असां कोशिशि कंदा इहा आहियूं त हिकिड़ो त डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन त डी वाटरिंग करे ई करे थी, पर गॾोगॾु 2020 में जॾहिं आउं मीरपुर ख़ासि में पाण मौजूदु हुउसि, उमरकोट में DC हुउसि, त असांजी कोशिशि हुई त एटलीस्ट छो जो उते ड्रेनेज सिस्टम प्रॉपर न हो, त इरीगेशन जी सपोर्ट इहा मिली हुई त किथे बंदि लॻाइणो आहे, किथे एक्सकेवेटर जी ज़रूरत आहे, त उन्हनि जी उहो फिलफोर असांखे सपोर्ट मिली। हींअर इरीगेशन वारनि खे इहो चयो त एटलीस्ट उन्हनि जॻहियुनि ते उहे ज़रूरु अचनि जिते ड्रेन्स प्रॉपर न आहिनि, जिते बंदि लॻाइण जी ज़रूरत आहे, त एटलीस्ट ऐं या किथां पाणी कढणो आहे त चैनल खोटणी आहे, त उहो असांखे इरीगेशन कराए ॾिए। त इहा मुंहिंजी ॻाल्हि इरीगेशन सां थी वई आहे, त इन में असांजी मदद कयो। डी वाटरिंग कुझु पंहिंजो जेको आहे डिप्टी कमिश्नर कंदो, कुझु जेको आहे असां डिस्ट्रिक्ट काउंसिल ऐं म्यूनिसिपल कमिटीज़, टाउन कमिटीज़, लोकल गवर्नमेंट जा जेके इदारा आहिनि उन्हनि खां मदद वठंदा हुआसीं। पर छा आहे जो हर माण्हू इन में इन्वॉल्व थियणु घुरिजे, घणी तणी रिस्पॉन्सिबिलिटी डिप्टी कमिश्नर जे हवाले हुजे थी। डिप्टी कमिश्नर इहो ई इन्हनि शयुनि खे मैनेज कंदो आहे ऐं सभिनी डिपार्टमेंट जे कोऑर्डिनेशन में ई पंहिंजो जेको आहे इहो शइ पॉसिबल थी सघे थी। हिन वक़्तु तव्हां बि ज़िक्र कयो त सॼी दुनिया में मौसमी तब्दीलियूं अचनि पियूं ऐं सॼी दुनिया हिन वक़्तु जीअं बरसातियुनि जो सिलसिलो अहिड़ो कॾहिं बि न थियो आहे मुसलसिल, ऐं सॼी दुनिया जे अंदरि इहा थिए पई मौसमी तब्दीली। उन जे हवाले सां सिंध हुकूमत खे या असांजे इंतिज़ामिया लोकल लेवल ते
छा करणु घुरिजे के तजवीज़ूं आहिनि तव्हां वटि त उनखे जीअं बि हाणे मुस्तक़िल तौर ते बरसातूं पयूं या को अहिड़ो मामिलो थिए त जीअं उन खां बची सघिजे को ड्रेनेज जो सिस्टम या के नयूं शयूं के जदीद टेक्नोलॉजी ज़रिए जेको पाणी जे निकाली वारो सिस्टम कयो वञे आहिनि तजवीज़ूं? बिल्कुलु आहिनि। ॾिसो, पहिरीं ॻाल्हि इहा त प्रॉपर ड्रेन्स ठहणु घुरिजनि, स्पेशली एग्रीकल्चर बेल्ट खे बचाइण जे लाइ, छो जो एग्रीकल्चर असांजी मेन इकोनॉमी आहे। जेकॾहिं हिकिड़े साल में जेकॾहिं चङो ख़ासो नुक़सानु थी वेंदो त असांजी इकोनॉमी खे असरअंदाज़ थिए थी, ऐं उन इकोनॉमी सां असांजो ग़रीब तबिको जेको आहे तमामु घणो मुतासिर थिए थो, स्पेशली जेके हारी नारी आहिनि उन्हनि जो कमी पंहिंजो जेको आहे उन्हनि जी इकोनॉमी जेकॾहिं रुकिजी वञे, एक्टिविटीज़ ख़तमु थी वञनि त हिकिड़ो त बुख वारो पंहिंजो थिए थो, हिकिड़े साल में असांजो जेको फूड जेका सिक्योरिटी वारो जेको माहौल आहे उहो घटिजी थो वञे। उन टाइम में हाणे जेकॾहिं कपाह जिते 3000 मण लहणी हुजे उते सिर्फ़ु 1000 मण लहे त उहो 2000 मण वारो जेको नुक़सानु आहे उहो हाणे काथो लॻाए वठो न, त मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते के आगाटा फसल था थिया, के पाछाटा आहिनि, त जेके आगाटा हुआ त उहे त कुझु वरी बि कढी विया, पंहिंजो जेको आहे 25% कढी विया हूंदा, पर 75% उन्हनि खे बि लॉस थियो। पर जेकॾहिं पाछाटा आहिनि, पोइ वारा आहिनि, त उन्हनि जी त ज़मीन ऐं सम्झां थो त सॼी पंहिंजो जेको आहे उहो ख़राबु थी चुकी, उन्हनि खे 100% लॉस थी थो वञे। त अहिड़े क़िस्म जूं बिल्कुलु तजवीज़ूं गवर्नमेंट ऑफ सिंध वटि मौजूदु आहिनि। गवर्नमेंट ऑफ सिंध वटि ऑलरेडी इहे प्रोजेक्ट्स टाइम टू टाइम मिलंदा रहिया आहिनि। इन खां अलावा ॾिसो, CM साहिब जो जेको विज़िट जो मेन मक़सदु ई इहो आहे त वञिजे ऐं पाण वञी ॾिसिजे ऐं जेके फिज़िबल शयूं आहिनि उन्हनि खे फिल फोर कराइजे। फॉर एग्ज़ाम्पल आउं तव्हांखे जस्ट कोस्टल बेल्ट जे लाइ ॿुधायां त CM साहिब जॾहिं इन्हनि 3 ज़िलनि में सिजावल, बदीन ऐं ठट्टा जॾहिं पंहिंजो विज़िट कयो त उते केटी बंदर जो ज़िक्र थियो, शाह बंदर जो सिजावल में ज़िक्र थियो, ऐं इन खां अलावा बदीन जो जेको बेल्ट आहे कोस्टल उन जो ज़िक्र थियो। त CM साहिब वाज़े अल्फाज़नि में इहो ई चयो हो त जेके बि इरीगेशन डिपार्टमेंट वारा ही जीअं रेन एमरजेंसी ख़तमु थींदी, छो जो कॾहिं कॾहिं हाई टाइड्स जे करे उते जेके आसपास जा जेके ॻोठ आहिनि त उहे पंहिंजो जेको आहे उनजो शिकार था थियनि, बंदि न हुजण जे करे या बंदनि खे लुक आफ्टर न करण जे करे उहे बंद त डैमेज थी था वञनि। त हाणे इहा डायरेक्शन CM साहिब इशू करे छॾी आहे त जीअं ई मींहुं ख़तमु थींदा इरीगेशन डिपार्टमेंट खे इहा रिस्पॉन्सिबिलिटी ॾिनी वेंदी त इन्हनि बंदनि खे असेस करे वठनि, इन्हनि बंदनि खे मज़बूत करे वठनि, ऐं फ्यूचर में इन्हनि बंदनि जी निगरानी जेका आहे कोस्टल बंदनि जी निगरानी इरीगेशन डिपार्टमेंट पाण खपे, छो जो टेक्निकली उहे साउंड आहिनि ऐं उन्हनि खे बंदनि जो तजुर्बो बि आहे ऐं उहो ई डिपार्टमेंट इन्हनि खे प्रॉपर संभाले सघे थो। सो इहे सभु शयूं मिली जुली करे ऐं सम्झां थो त इहे असांजा एक्सपीरियंसिस आहिनि 2010, 2011, वरी 2015, हाणे 2020, अॼु असां 2022 में इहो साॻियो फेस पिया करियूं। त इहे सभु शयूं कुझु इम्प्रूव थियूं आहिनि, कुझु इम्प्रूवमेंट जी ज़रूरत आहे। शहरी एरियाज़ खे कीअं बचाए सघे, जेके शहर जा ड्रेनेज आहिनि उन्हनि जेके टेक्निकली तौर ते के शयूं हुजनि? किथे किथे ड्रेनेज सिस्टम शहरनि जा तबाह आहिनि, पॉपुलेशन वधे थी पई, बिल्डिंगूं वधनि थी पयूं, कैपेसिटी अञा ताईं उहे पुराणी हुन में ठहियल आहिनि जेका आहे हुननि जी। त जीअं फॉर एग्ज़ाम्पल हींअर CM साहिब जॾहिं विज़िट पे कयो असां गॾु हुआसीं टंडो मोहम्मद खान में, त टंडो मोहम्मद खान शहर जी सॼी ड्रेनेज स्कीम तबाह हुई। उते तक़रीबन असांखे कोई 7-8 पॉकेट्स अहिड़ा मिलिया जेके पाणी सां भरियल नज़र आया। माण्हुनि जी डिमांड इहा हुई त असांजे सिस्टम जेसिताईं असांजो ड्रेनेज सिस्टम न ठीकु थींदो तेसिताईं इहो पाणी असांजी जान न छॾींदो। ॾिसो, अर्बन फ्लडिंग जो हिकिड़ो सबबु इहो बि आहे त असांजो इंफ्रास्ट्रक्चर बि गॾोगॾु तबाह पियो थिए न, रोड, रस्ता, बिल्डिंगूं, स्कूल, हिस्पतालूं, उहे बि उनजो शिकार थियूं। जेके लो लाइंग एरियाज़ में जेके बि शयूं कंस्ट्रक्ट थियल आहिनि उन्हनि खे बि पाणी हिट करे थो, उन्हनि खे पाणी हिट करे थो। त इहो त अॻियां जे लाइ जेका फ्यूचर जे लाइ जेका पॉलिसी आहे उहा इहा ई आहे त जेके बि उते ड्रेन सिस्टम जेको रोडनि सां गॾोगॾु मींहनि जो पाणी वारो जेको आहे नेकाल आहे उहे उन सां गॾु हुजनि, न त अदरवाइज़ को फ़ाइदो न थींदो। जेकॾहिं अॼु असां उहे रोड तयारु करे वञूं था त ऑटोमेटिकली नेक्स्ट ईयर जॾहिं हींअर जॾहिं मौसमियाती तब्दीली अची चुकी आहे, असां कुझु बि एक्सपेक्ट करे सघूं था त वरी उहो साॻियो इंफ्रास्ट्रक्चर तबाही बर्बादु थींदो। त इन जे करे जेके बि अहिड़े क़िस्म जा ड्रेन्स, पाणी मींहं वारे पाणी वारा जेके ड्रेन्स आहिनि उहो ज़रूरु ठहणु घुरिजनि रोडनि सां गॾु। वॾी महिरबानी तव्हांजी नज़ीर रहमान साहिबु महिमान असांजे हिन प्रोग्राम में जॉइन कयो तव्हां। नाज़रीन, प्रोग्राम हैदराबाद टाइम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान ज़फ़र अकड़ो खे ॾींदा इजाज़त, तेसि ताईं सदाईं गॾु।